अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DH न्यूज़ में तव्हां सभिनी खे भलीकार। घोटकी मां खानमोहर पिताफी जी रिपोर्ट मूजिब खानपुरमहर जे ॻोठ फेज़ में छॾण जे रहवासियुनि पारां पुलिस जी मुबैना ज़ातियुनि ख़िलाफ़ सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। एहतजाज कंदड़ माई अज़ीमा, बख़्त, ज़ाकिर, राशिद, हनीफ ऐं ॿियनि इल्ज़ाम हयो त खानपुरमहर पुलिस ॿिनि नौजवान इरफान छॾण ऐं शहमीर छॾण खे ॾाढी माई अज़ीमा जे साम्हूं गिरफ़्तार करे खंभे गुम करे छॾियो आहे। हिननि जो चवणु हुयो त ॿई नौजवान शहर वापसि ॻोठ अची रहिया हुआ त पुलिस एहलकार ॿिन्ही नौजवाननि खे ज़बरदस्ती मोटरसाइकिल ते चाढ़े खणी वई, जंहिंखां पोइ अॼु ॾींहं ताईं लापता आहिनि। एहतजाज कंदड़ ख़दशो ज़ाहिर कयो आहे त पुलिस कूड़ो मुक़ाबिलो ॾेखारे ॿिन्ही नौजवाननि खे को नुक़सानु पहुचाईंदी। मुज़ाहिरीन मुतालबो कयो आहे त गुम थियल नौजवाननि खे फौरी तौर ते ज़ाहिर कयो वञे ऐं वाक़िए में मुलविस एहलकारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट जे लाइ ॾिसंदा रहो DH न्यूज़।